इब्राहिम साहब हाणे मामलात कंहिंखां लिकल कोन्हनि ऐं ज़ाहिर आहे का अॼु जी ॻाल्हि बि कोन्हे। डिघे अरसे खां ॾिसूं था त पाकिस्तान में आला तरीन जेको इंसाफ़ जो इदारो आहे सुप्रीम कोर्ट, उन में वाज़े जेके विछा आहिनि उहे नज़र अचनि पिया। ख़ासि तौर ते जजनि जे विच में जस्टिस बंदियाल जे दौर में तमामु घणो कमु ख़राबु थी वियो हो, पर उमेद हुई त जस्टिस काज़ी फ़ाइज़ जे दौर में मन का बहितरी अचे। पर हाणे जीअं ॾिसो पिया, कल्ह बेंचिस जोड़ण जे हवाले सां हिकु कमेटी उनजे इजलास में जस्टिस मंसूर अली शाह साहब जो शरीक न थियणु, इहा डिमांड करणु त मुझे मेरा मुनीब लौटा दो। हाणे इन फ्यूचर जेके ही केस मूं जीअं ॿुधाया उन्हनि जी ॿुधणी थियणु वञे पई ऐं माण्हू ख़दशनि जो इज़हार पिया कनि त मे बी हू उन्हनि केसनि जो हिसो थियण खां बि इनकार करे छॾे। सो छा सूरतहाल इन नहेज ते पहुची सघे थी? जेकॾहिं पहुती त पोइ कीअं था ॾिसो सूरतहाल? मेहरबानी नसीर साहब, सुप्रीम कोर्ट में इन क़िस्म जा वाक़िया, इन क़िस्म जा तासुर जेके अचनि उहा बिल्कुलु नई ॻाल्हि न आहे। जस्टिस साकिब निसार हुजे या जस्टिस उमर बंजाल हुजे, उन्हनि जे पूरे जॾहिं अहम उहिदनि ते यानी इंसाफ़ जे जेको वॾे इदारे जे वरी कुर्सी ते वेठा, हुननि अदलिया खे विराइण में का बि कसर न छॾी। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा हुजे, जस्टिस अमीनुद्दीन खान हुजे, जस्टिस मुदफ़ल हुजे, या हिकिड़ा उहे जज जेके कॉन्स्टिट्यूशन ऐं कानून जे हिसाब सां जमहूरियत ऐं पार्लियामेंट जे हिसाब सां जिन जो क्लियर कट मौक़िफ़ रहियो, उन्हनि खे सदाईं जेको सुप्रीम कोर्ट साइड लाइन कंदी रही आहे। हाणे इहो तमामु पुराणो किस्सो आहे त सुप्रीम कोर्ट जेको सो सदाईं इस्टेब्लिशमेंट जे कुलनि ते चढ़ी फ़ैसिला ॾींदी आहे। हीउ जेको वाक़ियो थियो आहे, जस्टिस मंसूर अली शाह उन कमिटी जो हिसो बणजण खां इनकार कयो आहे, त इहो सम्झो त हिकिड़ो जज एहतजाज पियो करे ऐं कानून ऐं कॉन्स्टिट्यूशन में वाज़े तौर ते अदालतुनि जे लाइ ऐं जजनि जे लाइ या जजनि जे कोड ऑफ कंडक्ट में इहो आहे वाज़े त तव्हांखे आइन जी प्रोटेक्शन करणी आहे ऐं जेके मौजूदा कानून आहिनि उन मुताबिक़ कमु करिणो आहे। जस्टिस मंसूर अली शाह जो इहो जेको कंडक्ट आहे, इहो हिकिड़े सियासी कारकुन या सियासी लीडर वारो हो, यानी उन बाइकाट आहिनि या वॉकआउट आहिनि। ऐं उहो छाजे वॉकआउट छाजो आहे त जेको लॉ पास थियो आहे उहा जेको सो उहो मूंखे पसंदि न आहे ऐं उन जे करे जेको सो हाणे यानी जज मोहतरम जेके आहिनि उहो कानून साज़नि जी नियतुनि ते वञी कमेटी जा बाइकाट कंदा, जेको बिल्कुलु जेको सो अगेंस्ट द विल ऑफ लॉ आहे ऐं उन्हनि जो जेको ख़ुदि कोड ऑफ कंडक्ट आहे उन जे बि ख़िलाफ़ आहे। जज खे अमल त उहो न आहे करिणो, पर जज खे त ॻाल्हाइणो न आहे, जज खे त फ़ैसिलो करिणो आहे। त हिन जेको सो पंहिंजी प्रेसिडेंशियल ऑर्डर खां मौजूदा हुकूमत खे मंज़ूर करायल यानी वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी खां पोइ ऑर्डिनेंस जारी थियो आहे, प्रेसिडेंट हुन ते असेट जेका सही कई आहे, उन खां नफ़रत जो बि इज़हार कयो अथसि ऐं हुन पंहिंजी ख़्वाहिश जो इज़हार कयो आहे इहा कानून साज़ी जेका रखे पसंदि ई कोन्हे, जजनि खे कानून हेठि रही कमु करिणो आहे। त इहो जेको सो जेको बि कयो आहे अमल, उहो घटि में घटि उन जी जेका उन जो मिसाल नथो मिले। ठीकु आहे, सुभाणे इन ऑर्डिनेंस जेकॾहिं चैलेंज कयो वियो आहे त कोर्ट में लॻंदो ऐं उन में अदालत खे फ़ैसिलो करिणो पवंदो। पर हाणे इहा त ॿाराणी ॻाल्हि थी, मूंखे मुंहिंजो फलाणो जज खपे इन कमेटी में, यानी हुन मां ॿी बि शइ ज़ाहिर थिए थी त जेको असां हाईजेक करे वेठा आहियूं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे या बेंचुनि जी जोड़जक जो जेको सो मामिलो आहे, उहो हिकिड़े हिन कोर्ट जे सरबराह खे जेको असीं पंहिंजे ताबे आणे वेठा आहियूं। हाणे जॾहिं उहो ख़तमु थियो आहे त हिन खे कावड़ लॻी आहे। त आउं सम्झां थो जेको कंडक्ट आहे इहो बिल्कुलु ख़राबु आहे ऐं कंहिं बि चीफ जस्टिस यानी कंहिं बि जज खे, हिते सुप्रीम कोर्ट जो जेको सो प्यूनी जज आहे, सीनियर तरीन जज आहे, पर हेठि सिविल जज खां वठी जेको सो इन उहिदे ते जेके रहंदड़ माण्हू उन्हनि जो घटि में घटि इहो किरदारु असां को ॿुधो आहे न ई हुनखे करणु घुरिजे। हुनखे कानून जे ताबे जॾहिं कानून ठही वियो आहे तव्हांखे उन तहत कमु करिणो आहे, तव्हांखे पंहिंजी ख़्वाहिशुनि तहत कमु करिणो आहे, बिल्कुलु ग़लति आहे।